घोटकी अल्टरनेटिव रिसर्च इंस्टीट्यूट ERI ऐं पाकिस्तान में उन जे मेंबर तंज़ीमुनि वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि ते ज़ोर ॾिनो आहे त उहे तंबाकू नोशी कंदड़नि खे मुफ़्त तंबाकू नोशी जे ख़ात्मे जूं ख़िदमतूं ऐं सहूलियतूं फ़राहम कनि ऐं मुतबादिल शयुनि जे इस्तेमाल लाइ क़ाइदा ऐं ज़ाब्ता पिणु ठाहिया वञनि त जीअं तंबाकू खां पाक पाकिस्तान हासिल करे सघिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ERI जे प्रोजेक्ट डायरेक्टर अरशद अली सैद आलमी तंबाकू नोशी जे ॾींहं जे मौक़े ते हिकु गॾियल बयान में कयो। हुन चयो त बालिग़ माण्हुनि खे पंहिंजी आदत ते क़ाबू पाइण लाइ मदद जी ज़रूरत आहे। तंबाकू खां पाक पाकिस्तान जे मक़सद खे हासिल करण लाइ उन्हनि खे इहा मदद फ़राहम करणु ज़रूरी आहे। इन सिलसिले में ज़िले सतह ते तंबाकू नोशी जे ख़ात्मे जी ख़िदमतुनि ऐं सहूलियतुनि जी मुफ़्त फ़राहमी खे यकीनी बणाइण जी ज़रूरत आहे। ERI प्रोजेक्ट डायरेक्टर अरशद अली सैद चयो त साॻे ई वक़्त में नौजवान खे तंबाकू जे इस्तेमाल खां बचाइण लाइ हर मुमकिन कोशिश करणु घुरिजे। अरशद अली सैद चयो त न्यूज़ीलैंड हिकु अहम क़ानून पास कयो आहे जंहिं जे तहत 2008 खां पोइ थींदड़ कंहिं बि शख़्स खे सिगरेट विकिणण ते मुकमल तौर ते पाबंदी लॻाई वई आहे। पाकिस्तान में वधंदड़ नौजवाननि जी आबादी खे ज़हन में रखंदे हिते बि अहिड़ी क़ानून जी ज़रूरत आहे त जीअं उन्हनि खे तंबाकू नोशी खां बचाए सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।